विवाह हो गया ना। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद आहियां कोटड़ीअ जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में जिते इहा हिकिड़ी हवेली आहे। इन हवेलीअ खे 65,000 साल गुज़री वियो आहे। हिन हवेलीअ में ॿुधायो पियो वञे, हितां जा जेके माना आहिनि ॻोठ वारा उहे ॿुधाइनि था त हिन हवेलीअ में पहिरियां 10 फुटनि जी हिकिड़ी क़ौम हुई जेका रहंदी हुई ऐं ज़िलज़िले जी शदीद झटके जे करे उहा बस्ती जेका आहे ऊंधी थी वई। हीअ हवेली मथां त हिनखे सावक आहे हिकिड़ो, हिन वक़्तु हिन जो गादी नशीन चऊं, उहो गादी नशीन आहे जेको हिनखे संभाले थो। अचो त अंदरि तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन हवेलीअ सां कहिड़ो असरु थियो ऐं जेके इंसान हिते मरी विया, कंहिंजूं ॼंगूं लथियूं, कंहिंजूं ॿाहूं लथियूं ऐं अञा ताईं कंहिं माण्हुनि जी खोपड़ी बि था। नाज़रीन, हे तव्हां ॾिसी रहिया हो कैमरा जी अख सां मां तव्हांखे ॾेखारींदुसि त हिन हवेलीअ सां अहिड़ो माना असरु लॻो पियो आहे। अचनि था ऐं सेल्फियूं बि कढाइनि था। हितां जी जेका आवाम आहे ऐं हिते अहिड़ा ॿ टे ॿिया माना चौकीदार बि वेठल आहिनि जेके चौकीदारी बि राति जो कनि था। छाहे जो हितां ॿियो कुझु बि न आहे। माण्हू वॾा वॾा जेके डॉक्टर हकीम आहिनि उहे हितां हॾा कढी वञी सुरमूं था ठाहिनि या का अहिड़ी ॿी का शइ दवाउनि में इस्तेमालु था कनि। इन जे करे हिते चौकीदार बि सरकार रखराया आहिनि ऐं हितां जो गादी नशीन जेको आहे उहो हिन वक़्तु मौजूदु कोन आहे। तक़रीबन माण्हू इलाही अचनि था, सेल्फियूं वग़ैरह कढाइनि था। हिनखे नाज़रीन तव्हांखे वरी मां ॿुधाईंदो हलां त हिन हवेलीअ खे 65,000 साल गुज़री वियो आहे। 65,000 साल खां पोइ बि हीअ तव्हांखे अहिड़ो ॾेख ॾींदी जो हिन मां तव्हांखे इबरत हासिलु थींदी। तव्हांखे अञा मां अंदरि ॾेखारींदुमि। इहो मंज़रु ॾिसो था, हीअ ठुल ई माना डही विया आहिनि। हे जेके वण मथे तव्हां सावक ॾिसो पिया, इहा वणनि जी सावक जेका आहे इहा हाणे जी आहे, हूंदे जी आहे ऐं पुराणा वण बि हिते उहे कचियल उनजो काठ बि मौजूदु आहे। हिते ईअं सम्झो ट्रकूं काठ जूं निकिरी सघनि थियूं जेकॾहिं को काठ कढाए त। दोस्तो ही तव्हां ॾिसी रहिया हो त हिन गेट ते त नो एंट्री लिखियल हुई। असां अंदरि न विया आहियूं, पोइ बि एतिरी कोशिशि कई आहे जो तव्हांखे असां हिन जा मंदर ॾेखारे सघूं। हे तव्हां ॾिसी रहिया हो, हे कमिरो आहे जंहिंखे हाणे सिरुंदा बंदि कयो वियो आहे। इन कमरे में ईअं सम्झो ज़ून जेका हुई पखियुनि जो जेको घरु हो, चिड़िया घरु, उहो हिते हुयो। हिन में हर क़िस्म जा पखी ऐं हर क़िस्म जा जानवर बि हाणे हिते जेको आहे हिन सेट ते उहे जानवर बि हूंदा। नाज़रीन, तव्हांखे वरी बि मां ॿुधाईंदो हलां त हिन खे जेको आहे वॾो अरसो थी चुको आहे। 65,000 साल हिनखे थी वियो आहे। एतिरो पुराणो ऐं ज़ईफ़ थी वियो आहे। जेकॾहिं को हिन जी भित सां हाणे ख़ाली टेक ॾेई बीहंदो त उहा भित हुन जे मथां अची किरंदी। दोस्तो, तव्हां हीउ ॾिठो हिन हवेलीअ जो जेको अंदरूं मंज़रु हुयो उहो तव्हांखे असां ॾेखारियोसीं। हिन हवेलीअ जो में जेका मखलूक रहंदी हुई उन जा लटा कपिड़ा रहण खाइण जो सामान जेको बि माना औज़ार इस्तेमालु थींदा उहे हिते यको महफ़ूज़ हुया। पर हाणे 2016 में जनवरी महीने में उहो सामान जेको आहे कराचीअ खणाए वञी हिकिड़ी महफ़ूज़ जॻह ते रखियो। छो जो हिते अहिड़ियूं अहिड़ियूं क़ौमूं रहनि थियूं जंहिं सां हिनखे हवेलीअ खे अञा बि ख़तरो आहे। दोस्तो, मूंखे ॾींदा इजाज़त कैमरामैन गुल्लू गिरनारीअ सां, गुल्लू गवर्नमेंट। अल्लाह वाहिद।